बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। इहदिना सिरातल मुस्तक़ीम। असांजे नौजवान जेको नओं तबक़ो आहे उन जो वॾे में वॾो मसइलो जेकॾहिं पुछियो वञे या ॿुधायो वञे त इहो ई आहे त उन्हनि में मुस्तक़िल मिज़ाजी कान आहे। तव्हां ॾिठो हूंदो त केतिरा ई नौजवान अॼु जेको डिसाइड कनि था पंहिंजे ख़्वाब जे लाइ, पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ, त 5 ॾींहंनि खां पोइ वरी उहो पंहिंजो कॉन्सेप्ट तब्दील था करे छॾनि। उनजा ख़्वाब अलॻि थी था वञनि, उनजा रस्ता अलॻि थी था वञनि, उन्हनि जूं ख़्वाहिशूं अलॻि थी थी वञनि। दुनिया में उहो माण्हू ई कामयाबु थी सघे थो जंहिंमें कंटिन्यूटी आहे, यानी मुस्तक़िल मिज़ाजी आहे। मुस्तक़िल मिज़ाजी माण्हूअ में अहिड़ी शख़्सियत पैदा करे छॾींदी आहे जेका यकीन सां चई सघिजे थो त हुनखे कामयाबु कंदे। छो जो असां जंहिं दुनिया में रहूं था पिया, इन दुनिया में असांखे दुनिया जा कम करण जे लाइ हिकु अहिड़े रस्ते जी ज़रूरत हूंदी आहे जेको रस्तो असांखे मंज़िल ताईं वठी वञे। पर जेकॾहिं असां उहो रस्तो मटाईंदा रहंदासीं, हिकु रस्ते खां ॿिए रस्ते खां टियों, त असां मंज़िल ते पुॼी कोन सघंदासीं। मुस्तक़िल मिज़ाज जे लाइ माण्हूअ में एटलीस्ट हिकिड़ो टाइम फ्रेम ॾिनल हुजे, वक़्तु ॾिनल हुजे। तव्हां ॾिठो आहे, तव्हां कहिड़ी बि जमायत में पढ़ो था पिया त उते हिकिड़ो मुक़ररु वक़्तु हूंदो आहे, हिकिड़े एग्ज़ाम खां ॿिए एग्ज़ाम जे स्पेस ताईं। ईअं तव्हां रोज़ानो पंहिंजे कम में हिकिड़ो मुक़ररु वक़्तु हुजे तव्हांजे लाइ, जंहिंमें तव्हां पढ़ाई कयो, जंहिंमें तव्हां पंहिंजो कमु कयो, या कंटिन्यूटी हुजे। हज़रत अली करमल्ला वजह खां कंहिं पुछियो त माण्हू कामयाबु कॾहिं थींदो आहे, त पाण फरमायूं त जॾहिं को माण्हू थोरो थोरो कमु कंदो हलंदो आहे ऐं लाॻीतो कंदो हलंदो आहे, उहो ई कामयाबु थींदो आहे। अहिड़े क़िस्म जी हदीस बि आहे जंहिंमें ईअं चयो वियो आहे त तव्हां लाॻीतो कमु कंदा हलो ऐं उनजो असरु तव्हां ते घणो पवंदो। माण्हूअ जी शनाख़्त उनजे कम सां थींदी आहे। जेकॾहिं तव्हां कंहिंखां पुछंदव त तव्हां टीचर आहियो, यानी हू पढ़ाए थो। तव्हां कंहिंखां पुछंदव डॉक्टर आहियो, त हू दवा कंदो आहे या हॉस्पिटल में मौजूदु हूंदो आहे। अहिड़े नमूने सां हर माण्हूअ जे कम जी शनाख़्त थींदी आहे। के माण्हू अहिड़ा हूंदा आहिनि जेके सियाणा, दाना, मुदबिर, जेके पंहिंजी असर हमेशह तारीख़ ते छॾे ॾींदा आहिनि। तारीख़ ते असरु उहो माण्हू ई छॾे सघे थो जेको ॾींहं जो ख़्वाबु ॾिसे थो ऐं रातिनि जो बि उजागा करे थो, महिनत करे थो, कोशिशि करे थो। तव्हां जंहिं बि फील्ड में आहियो, जंहिं बि धंधे में आहियो, या उन में महारत हासिलु करणु चाहियो था, त उन में पहिरीं ॻाल्हि त मुस्तक़िल मिज़ाजी हुजे। नंबर ॿी ॻाल्हि, जेकॾहिं तव्हां में मुस्तक़िल मिज़ाजी आहे त उनखे क़ाइमु रखण जे लाइ तव्हांखे केतिरियूं परेशानियूं ईंदियूं, तव्हांखे केतिरा ई मसइला ईंदा, तव्हांखे केतिरियूं रुकावटूं ईंदियूं, कॾहिं कॾहिं तव्हां बोर थियणु महसूसु थींदो। हूअं बि नफ़्सियाती तौरु इहो उसूल रहियो आहे त माण्हू हर अधु कलाक खां पोइ कंहिं कम में बोर थी वेंदो आहे ऐं उनखे घुरिजे त ॿियो कमु शुरू करे। ईअं ई लाॻीतो तव्हां कंदा हलो। ज़िंदगीअ में उहे माण्हू कामयाबु थींदा आहिनि जेके लाॻीतो किताबु पढ़ंदा हलंदा आहिनि ऐं उन्हनि माण्हुनि सां मिलंदा आहिनि जेके मुदबिर हूंदा आहिनि, दाना हूंदा आहिनि, या उन्हनि जी फील्ड में माहिर हूंदा आहिनि। पोइ उन्हनि लाइ यकीन सां चई सघिजे थो त उहे ज़िंदगीअ जे उन रस्ते ते हलंदा आहिनि जेको अलाह ताला जो मुक़ररु कयल हूंदो आहे। हूअं बि मुस्तक़िल मिज़ाजी जो बहितरीनु ज़रियो असांजे लाइ निमाज़ बि आहे। मुस्तक़िल मिज़ाजी जो बहितरीनु ज़रियो इबादत जा ॿिया तरीक़ा बि आहिनि। जेकॾहिं माण्हू उन्हनि में पंहिंजो टाइम फ्रेम ठाहे थो छॾे, उनजो हिकिड़ो मुक़ररु वक़्तु आहे, उन ते हले थो पियो, त माण्हू उहे ॿिया कम बि आसानी सां परफॉर्म कंदो ऐं हुनखे कंहिं बि क़िस्म जी मुश्किलात पैदा बिल्कुलु बि कान थींदी। तव्हां ॾिठो हूंदो त असां जॾहिं बि कंहिं कम जी शुरूआति कंदा आहियूं त उनजी जेका इंतिहा हूंदी आहे या उनजी जेका कामयाबी हूंदी आहे, उन लाइ अक्सर सोचींदा आहियूं। छो जो उहा सोच असांखे फितरी तौर ते मिलियल हूंदी आहे। जॾहिं बि असां कंहिं रस्ते जो हलण जो शुरूआति कंदा आहियूं त उनजे इख़्तिताम वारी हदि असांजी मुक़ररु हूंदी आहे। छो जो हिकु रस्ते मां ॿियो रस्तो निकिरंदो आहे, ॿिए मां टियों, ऐं माण्हू जेकॾहिं उन रस्तनि ते हलणु शुरू कंदो त कॾहिं बि उन जॻह ते न पहुची सघंदो जंहिं जॻह ते असां पहुचणु चाहियूं था या जंहिं जॻह ते असांजो इरादो आहे। पंहिंजे ज़हन में हाणे ई अहिड़ो रस्तो ठाहे छॾियो जेको तव्हांखे उन मंज़िल ते पहुचाए ऐं उन रस्ते जूं जेके रुकावटूं आहिनि उन खे ख़तमु कंदा अॻिते वधंदा हलो। हूअं बि ज़िंदगीअ जो इहो उसूल रहियो आहे त जेकॾहिं सुकून सां गुज़रंदी त पोइ कहिड़ो मज़ो। कुझु मुश्किलातूं, कुझु हालात जॾहिं माण्हूअ खे साम्हूं ईंदा आहिनि ऐं हुननि खे गुज़रंदो अॻिते हलंदो आहे त पोइ हुनखे कामयाबीअ जी ख़ुशी बि थींदी आहे ऐं मज़ो बि ईंदो आहे। अचानक सां मिलियल कामयाबी एॾी मज़ेदार न हूंदी आहे,
पर उहा कामयाबी जेका महिनत करे माण्हू हासिलु कंदो आहे, कोशिशि कंदो आहे ऐं सोचींदो रहंदो आहे त इहा शइ मूंखे हासिलु करणी आहे, उन खां पोइ उनजो जश्न में बि मज़ो ईंदो आहे, उनजी ख़ुशीअ में बि मज़ो ईंदो आहे ऐं उनजे शेयर करण में बि माण्हूअ खे सुकून मिलंदो आहे ऐं ख़ुशी थींदी आहे। हूअं बि जॾहिं माण्हू तव्हांखे नाकाम ॾिसणु चाहिनि उन फील्ड में या उन कम में तव्हां ज़रूरु कामयाबु थियो, न फ़क़ति उन जे लाइ पंहिंजे पाण खे साबित कयो त तव्हां कामयाबु शख़्सियत जा मालिक आहियो, पर उन्हनि माण्हुनि खे बि ॾेखारियो जेके तव्हांखे किराइणु चाहिनि था या तव्हांखे घटि करणु चाहिनि था। तव्हां अक्सर ॾिठो हूंदो त जंहिं मौसम में असां लगड़ उॾाईंदा आहिनि माण्हू या नौजवान छोकिरा, त उहे जॾहिं लगड़ उॾाईंदा आहिनि त उहो लगड़ 2-3 ॾींहंनि खां पोइ साॻियो ई डस्टबिन में पियो हूंदो आहे, पर उनजो सबूत इहो हूंदो आहे त उहो हिकिड़ो भेरो आसमान खे छुई ज़रूरु वापसि ईंदो आहे। तव्हां बि बुलंदियुनि खे छुयो, पंहिंजी मंज़िल ते पहुचो ऐं उन खां पोइ बावकार ऐं पुरसुकून ज़िंदगी गुज़ारींदो। अलाह साईं असां सभिनी खे सिधो रस्तो ॾेखारे ऐं सिधे रस्ते ते हलण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।